सोलंगी क़ौमी मूवमेंट के चीफ ऑर्गेनाइज़र धनीबख्श सोलंगी पंहिंजी रिहाइशगाह सोलंगी हाउस ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी सोलंगी बिरादरी सॼी सिंध समेत पाकिस्तान जे चइनी सूबनि में पखड़ियल आहे। सिर्फ़ मटियारी ज़िले अंदरि 35,000 जे लॻभॻि सोलंगी बिरादरी जा वोट रजिस्टर्ड आहिनि। मटियारी ज़िलो जितां शुरू थिए थो ऐं जिते ख़त्म थिए थो, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सोलंगी बिरादरी जा माण्हू वॾी तादाद में मौजूदु आहिनि। पर अफ़सोस जो मक़ाम आहे त हिन मौजूदा बल्दियाती इलेक्शन में हितां जी सियासी पार्टियुनि हज़ारे वोट रखंदड़ सोलंगी बिरादरी जे माण्हुनि खे ज़िले काउंसिल जे उम्मीदवार जी हिक बि टिकट न ॾिनी आहे। पर सोलंगी बिरादरी जे जिन माण्हुनि आज़ाद हैसियत में मुख़्तलिफ़ सीटनि ते फॉर्म भराया आहिनि, उन्हनि फॉर्म भराईंदड़नि खे हितां जूं ताक़तवर धुरियूं भोताड़ जेके असांजी सोलंगी बिरादरी जे माण्हुनि खे ग़ुलाम इब्ने ग़ुलाम सम्झनि था, उहे असांजी बिरादरी जे माण्हुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाए प्रेशर विझी मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ऑफरूं ॾेई उन्हनि खे इलेक्शन में हिसो वठण खां रोके रहिया आहिनि।